Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। वालेकुम अम्मा। बने जा भाई बारा भरजी ना। हाँ अम्मा, ये आखिरी पानी हो, बसाने तो फसल ही तैयार है। अब तू मुंह धो लेते मतलब ला मानी खड़ी। ठीक है अम्मा। अम्मा बेबेली मानी खाए ना खा, बाबा मना कहिया। अब नेरन में भी कुछ को न खाधो ही भूख काने लगी थी छा। भुख ॾाढी लगी पर कमद जूं ॿ टे छड़ियूं खाई छॾियूं, पेट ही भरजी वियो। हाणे कपड़ा ॾे त विंजी सींदी वञी ओताक ते माण्हुनि जी ख़िदमत कयां। अब ओताक में भले ही वनी पर सुबह जो मूंसां गॾिजी शहर हलजाए। अम्मा ख़ैर त आहे? हाँ हाँ ख़ैर आहे। अदे भूरल जे न्याणे लाइ कुछ ॾेवण वठणो आहे ऐं अदा उर्स जे पुट जी शादीअ लाइ बि को हार वॻो को बूट वठां ऐं तुंहिंजी कुंवार जी मंगणी लाइ बि सामान सारो हिकु ई दफ़ा वठी ईंदीसां। अम्मा मासी पीराणीअ सां पक करे छॾी छा? उहा त पक सम्झो, बसि रुगो मर्दाणी वात ॻाल्हि पकी थी। अधे उर्स जे पुट जे विहाउ खां पोइ मता तुंहिंजे विहाउ जी तयारी थिए। मां बाबा छा थो चए? उहो त चए थो त अधे आरब सां ॻाल्हाइण खां पहिरीं मूंखे कुझु अधे सचल सां ॻाल्हाइणो आहे। मूंसां? बाबा मूंसां छा ॻाल्हाईंदो? ख़बर न आहे पर जेका बि ॻाल्हि आहे न उहा भली आहे। तूं छो थो घबराई? मां वेठी आहियां न। अम्मा बाबा जे साम्हूं मां लफ़्ज़ बि न ॻाल्हाए सघंदुमि। अल्लाह मालिक, तूं विझी वठ त मां कपिड़ा ॾियां। दातू यार बी तोलाए त आयो आहियां मां। का घुर्ज अथई छा या वरी को ॾोह थियो आहे जंहिंजी जांच में निकितो ई? दातू घुर्ज मां पंहिंजे पघार मां पूरी कंदो आहियां, बाक़ी जेके दोस्त सिक मां सलाह ऐं चांहि जी त पोइ यार पीअंदा आहियूं। बाक़ी छा आहे? यार सरकार जो मथां हुकुम आयो तुंहिंजी गिरफ़्तारी, तंहिं करे एएसआई चयो आहे दातूअ खे गिरफ़्तार करे वठी अचो त मां चोरी बसरायांसि। दातूअ खां ॾोह एएसआई वठंदो? ए मियां बुढ़ा खान समझाए पंहिंजे साहब खे समझाए। यार ॾाढो सम्झायो त मांसि पर मञे ई कोन थो। चए थो वठी अचोसि गिरफ़्तार करे त मां हुन खां चोरी मंझराईंदुसि। माना त मूंखे थाणे हलणो पवंदो। ख़ैर हिन महिल त मूंखे कमु आहे, सुबुह सवेर अची सरकार जो महिमान थींदुसि। छो हाणे कोन हलंदे छा? भउ थो थिए छा त दातू भॼी वेंदो? न दातू अहिड़ी ॻाल्हि न आहे, तूं भॼण वारो मुड़ुस ई न आहीं। सुबुह जो अचे चङो माशाअल्लाह। चङो हलो बाबा। बाबा साईं ख़ैर त आहे? अॼु ॾाढा ॾुखियारा पिया लॻो। कुछ न है सचल खान। न बाबा साईं कुझु त आहे। तव्हांजे चपनि ते फिकी मुर्क पैमाना त न आहे। सचल खान सोचा थो त वक़्त केॾो न बेरहम आहे। चीन माण्हुनि जे उम्मीदुनि जो बेड़ो किनारे लॻी पाणीअ में ॿुॾे थो। बाबा साईं मुंहिंजे हूंदे अव्हांजी उम्मीदुनि जी ॿेड़ी कीअं थी ॿुॾी सघे? छा लाशौरी तौर ते मां अव्हांजी दिलि दुखाई आहे? हुकुम कयो। न न न न तूं फ़िलहाल तरस मता तोखे मलाखड़े जे मैदान में बच्चल खान बणिजी सुंदरो साहिणो पए। मां ऐं मलाखड़े जे मैदान में? सरकार नमस्ते नमस्ते नमस्ते। साईं निदान नमस्ते। सलाम 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 सलाम। सरकार भला अॼु पाण में ॿई का सलाह पिया कयो छा? आसूदा मल सलाह त के बि कोन था कयूं।
बस सोचां थो त हेल सचल खान खे मलाखड़े लाइ तैयार कयां। सरकार छचल खान के छो भला सरकार कबूले खान के जो भला पाड़े जियां पालियो थी सरकार भला उन बूटो कोन बाड़ियो छा? बाबा आसूदामल ॻाल्हि आहे इश्क जी। सो मूंखे लॻे थो त कबूल हाणे सॼी ज़िंदगी मल कोन वठंदो। मुंहिंजी सॼी महिनत पाणीअ में मिलाए छॾी। ॾातूअ जो मूं बंदोबस्तु करे छॾियो आहे, पर बचल खे झुकाइण लाइ अञा घणो कुझु करणो पवंदो। थी सघे थो अञा बि झेड़ो वधे, असांजा बि माण्हू मरनि। रस इहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ॾातू मरंदो, पोइ ॾिसूं था झेड़ो वधे थो या खुटे थो। ॾातूअ जो मरण ॾाढो मुश्किल आहे। बचल खां ॾाढो सियाणो मल आहे। हो ॾातूअ खे मरण कोन ॾींदो मरण। तव्हांखे कहिड़ी ख़बर त ॾातू कहिड़ी कोड़कीअ में फासंदो, ऐं जंहिं कोड़कीअ में फासंदो न ॾातू बची कोन सघंदो। ॾिसूं था रस ॾातू जे मरी वियो त पोइ बचल खान वटि रहंदो छा? अड़े इहो मंडो वाणियो किरोड़नि जी क़ीमत में बि असां वटि विकामण लाइ तयारु न आहे। बचल त वरी बि सियाणो मल आहे। तव्हां रुगो इहो सोचो त इन बचल खे सरदार जे कदमनि में कीअं झुकाइजे। रस बचल खान तव्हां खां बची कोन सघंदो, बाक़ी असांखे हुकुम कंदा आहियूं त पोइ ताक़त सां बचल कोन झुकंदो। दोस्ती ऐं दुश्मनी बि अॼु ताईं कोन कई अथई। बाक़ी बचल खान खे बंदूक हणी तव्हां बि कोन मारे सघंदव। ईंदड़ इलेक्शन ताईं बचल सां अकुल जो झेड़ो कंदुसि। अकुल जो सियाणो हूंदो त सम्झी वेंदो, न त आख़िरी कदम इहो ई हूंदुसि। रस पोइ हाणे भला असांजे लाइ छा हुकुम आहे? ठीकु आहे, हाणे मां वञा थो। पंहिंजो बंदोबस्तु करे छॾिजो। सदे जा कम वाह दा वाह। अया त और सुत के खबर काने त मंगणे वन्हा शादी में छा ॾिबो वटबो आहे। आई त सफा को बार तो थे ॿियो चाहे। ये वार के उस में अच्छा कया थई छा? फकीराणी तू बते उर्स का केड़ा वेठी थी दासाडो पुछी अते उर्स का इहो पुछ त गोबो कीअं ठहंदो आ, कोडर कुहाड़ी कीअं ठप पिया। सही तो चई। अयो मिसाल कोन निभाए त लोह कोटे लोहार तेके केड़ो कदर सोन जो आ। अदी अमीरा पा कर दे कम जी गाल कर छा वठणो पवंदो। भैया दा छा तो के बुधाया। आई छोकरी जी मंगणे जे लाइ मुंडी वठ भी, मिठाई वठ भी, आई 4 जोड़ा वठबा, जुती सुधा उहे वठबा। ॿियो वरी छा? ऐं इन खां सवा बुद्धि छॾ। ऐं हू पंहिंजो जेको इहो सुको इहो कोन फ्रूट ईंदो आहे उहो बि वठबो। और छोकिरी जी 4 पलांद और उन में रखबियो डोंगी, किशमिश, बादाम, फोटा, अखरोट, इहे पंहिंजो सभु वठणा पवंदई। बस अदी अमीरा अॼु जेकॾहिं मुंहिंजी ज़ाल जीअरी हुजे पंहिंजे बचन जो सॼो लागू पाण वठिया। जो पाण खे अकेलो छो थो भाई, तुंहिंजा बचा असांजा बचा न बाबा। अमीरा मां बणजी ऐं मुआरी छोकरड़ी हूर भेण बणजी मंगणे खे बि मुंहुं ॾींदियूं त शादीअ खे बि निभाईंदियूं। अदा उर्स ॻाल्हि ॿुध, तूं असां सां गॾु हली मुंहिंजा भाउ त बि असांजी अखियुनि ते, ऐं नथो हली त भले वेठो हुजे। आऊं ऐं पीराणी गॾिजी शहर वेंदासीं, सॼो पंहिंजो सामान वठी ॾींदासीं। तूं असांखे पंहिंजा पैसा ॾेई वञ। अदा जेको बि बचियो न तुंहिंजो पैसो बि मेरो कोन थींदो, तोखे मोटाए ॾींदासीं। अदे मेरा शाबस तई मां सुबुह तोखे पैसा ॾेई वेंदुमि, जेको वठणो ते वठजांइ, ऐं हिकिड़ो कमु ॿियो बि करणो पवंदो। वरी छा यादि पई? अदा भोग
सुभाणे खां मंगणे ताईं घर में लाॾो सहरो ज़रूरी आहे। हाज़िर हाज़िर मुंहिंजा अदा रोज़ पंहिंजो राति जो पंहिंजे बचड़नि लाइ सभु सहरा ऐं लख लाॾा ॻाईंदासीं, छो न ॻाईंदासीं। तूं रुगो 4 प्याला चांहि जा पंहिंजो तयारु कराए छॾिजां ऐं न्याणियूं सियाणियूं ईंदियूं न दा। अदी अमीरा, हाणे सभु कुझु तुंहिंजे हथ में हूंदो। राज धीअरुनि खे मानी खाराई, चांहि पीआरी, जेको कुझु करी तुंहिंजी मर्ज़ी आहे। किराणी लाॾे सेरे जी का घोर गबार बि मिलंदी आहे कान मिलंदी आहे, इहा ठली मोटी ईंदी आहे। भोग फ़क़ीर, घोर जे मामले में न घबराइजांइ। एतिरी घोर तोखे कंहिं शादी में न मिली हूंदी। सॼी उमिरि बचनि लाइ त कमायो आहे। बसि यार उर्स, इहो बि ॾिसी था वठूं त आख़िरकार तो वटि फुकरान जो कहिड़ो क़दुरु आहे। अदी अमीरा, सुभाणे तूं भोग फ़क़ीर ऐं पंहिंजे बचड़नि जे लाइ लटा कपिड़ा वठो। मुंहिंजे तरफ़ां इहा पहिरीं मोखा अथव। वणे अदा उर्स वाह, कम खे ॾिठा ई जॾी। अदा उर्स, भला मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, भला का दुनिया जी देग हथ आई अथई या तोरनि छोरनि वञी ॾातूअ सां जोड़ हयो। अरे ॻाल्हि त ॿुध, हीअ छा पियो ॿुधां। तूं अॼु अधे बचल खे साम्हूं मुंहुं साम्हूं जवाब ॾेई अदा मल कोन विढ़ंदुसि। बस बाबा साईं, ऐं मल कोन विढ़ंदुसि। चवी छा थो, जॾहिं न तोखे आऊं मलंगा झलींदो, अब मल न विढ़ त भॻो बीठो हूंदो मल जे लाइ। अॼु हुन वॾेरे बचल खान खे मुंहुं साम्हूं जवाब ॾेई आयो आहे। केॾांहुं विया हुनजा मखण, केॾांहुं विया हुनजा ॿकर, बुसरियूं खाई तोखे हेड़ो पहलवान खे उहे सभु लुड़ी विया। बाबा साईं, भले राज वारा मूंखे मेणा ॾियनि ऐं अबू बचल खान मूंखे मयारूं ॾे, पर यार आऊं मल कोन विढ़ंदुसि। तूं हाणे मल न विढ़ंदे? चयमि न, मां कॾहिं बि मल कोन विढ़ंदुसि, न विढ़ंदुसि मां मल। वरी थी पुछां, तूं मल न विढ़ंदे? भेण चयो मां न त मल मां न विढ़ंदुसि, त बस मल न विढ़ंदुसि। तूं मल छो न विढ़ंदे? इहो मां चङी तरीक़े सां ॼाणियां थी। चाचा बचल खान ऐं राज जी इज़त तुंहिंजी मन जी मर्ज़ीअ खां मथे आहे। ॾिसां थी त तूं मल कीअं नथो विढ़ी। भेण नूरा, तूं मुंहिंजे मसलनि में टंग न अटकाए। अरे हेॾां, इहो मसलो छा आहे जो तव्हां पाण में अटकिया बीठा आहियो? ॾिसी तो बाबा साईं, ॾिसी तो, जंहिं मां ॾिस ॻाल्हि ॻाल्हि में अची विच में पवे थी। मल मां विढ़ां थो या नथो विढ़ां, ही हरू भरू अची मर्दानी ॻाल्हि में विच में पवे थी। ही हिकु तुंहिंजो मसलो न आहे, तोसां गॾु मेणा ऐं मयारियूं असांखे बि मिलंदियूं। मुंहिंजे करे तव्हांखे छा मेणा ऐं मयारूं मिलंदियूं? छो त नूरा तुंहिंजी भेण, मां तुंहिंजो पीउ आहियां। तुंहिंजी नक निर्जाई जी जेका सज़ा आहे न, सभिनी खां वधीक बचल खान खे मिलंदी, छो जो सॼी सिंध जा मल हुनखे मेणा ॾींदा। राज वारा बि वाह जी इज़त कंदसि त जंहिंखे तिरीअ ते मखण जा चाहणा रखे चटराईंदो आहे, उहो पहिरें जोड़ जो मल बणिजी वियो। बाबा साईं, भले मूंखे अबे बचल खान जे कदमनि तां कंध खणणो ई न पवे, पर बाबा साईं, आऊं मल कोन विढ़ंदुसि। मां तोसां सींद जो वाइदो थी कयां त तोखे मल विढ़णी पवंदी। नूरा भेण, ज़िद न कर ज़िद। मां ही ॻोठ छॾे हलियो वेंदुसि, पर मल कोन विढ़ंदुसि आऊं मल। ॻोठ त तूं छॾे ई नथो सघीं। पहिरें पई चाचे बचल खान खां माफ़ी घुरंदे ऐं मल बि विढ़ंदे। बाबा साईं, न्याणी ॿार खे पंहिंजे वात सां समझाईंसि पंहिंजे वात सां। 4 ॾींहंनि जी हिते महिमान आहे, अजायो दिलि में पराए घर ॾुख खयूं हली वेंदी। परायो घर तूं ॻाल्हाई छा थो? पंहिंजो केरु आहे? अधो उर्स परायो आहे, उन सां मुंहुं मिटी कई आहे न। सभु आहियूं ॾाढे आदम जी औलाद। को वाढो आहे त को दर्जी आहे त को लोहार आहे, सभु पंहिंजा पाण में त आहियूं, ॿियो केरु आहे हिते? बाबा साईं, मां बस कयो। मुंहिंजी भेण मां चांहि खां ई बस कई, बस न, ॿिन्हिनि खे बांह ॿधी मां बस कयो। अजीब छोकिरो आहे, सम्झ खां ॿाहिरि आहे, हिनखे केरु सम्झाए? दे ख़बर अथलो ॾींदो पियो जी। दादू किथे आहे? साहब, दातू पंहिंजे ई घर हो। मां तोखे छा चयो त दातूअ खे गिरफ़्तार करे वठी अच? साहब, दातूअ खे को कमु हो, चई त मां सुबुह जो सवेल अची साहब सां मिलंदुसि। ॿुधा खान, एसपी साहब जो ज़ोर आहे त दातूअ खे गिरफ़्तार कयो। साहब, दातूअ सां ॾाढ मुड़सी असां नथा करे सघूं, बाक़ी एतिरी पक थो ॾियांव त सुबुह सवेल जो तव्हां वटि पेश थींदो। ॿुधा खान, कन खोले ॿुधी छॾ। सुबुह जे दातू न आयो न त मां तोखे लाकअप कंदोमांइ। मूंखे त ईअं थो लॻे त तूं दातूअ जहिड़े ॾोहारी माण्हू सां दोस्ती पियो मल्हाई। साहब,
मूंखे भले तव्हां हींअर ई लाकअप में बंदि करे छॾियो, पर ॾातू ॾहे सर मुड़िसा जेको फ़ाइदो कंदो आहे न उहो पूरो कंदो आहे। पुलिस खां त उहो ई माण्हू भॼंदो जेको डिॼंदो हुजे। तोखे ख़बर आहे त ॾातूअ कयो छा आहे? साहब मूंखे ख़बर आहे ॾातू न खून कयो आहे, न वरी रेल फुरींदो ऐं न वरी कंहिंजे नंगनि में हथु विझंदो। बसि चोर आहे, चोरी कई हूंदई। सरदार सोडे खान जे राज मां धनार खे धकणी 10 में कयो आहे, उहो बि अकेले सिर। साहब तोखे सम्झ में अचे थी ॻाल्हि इहा? ॾातू सुबुह हिते हो, मंझंदि जो हू तुंहिंजे अॻियां गुज़रियो आहे। पोइ ॾातू केॾी महिल वियो जो धराड़ खे मारे ऐं 10 में हू अकेलो काहे आयो? इन ॻाल्हि जी न तोखे सुबुह ख़बर पवंदी जेॾी महिल ॾातूअ ते ॾंडो वसंदो। साहब जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ ॾातू मार सां न मञंदी, प्यार मोहबत सां मञे त ॿी ॻाल्हि आहे, पर पोइ बि साहब माल मोटाए कोन ॾींदी। ॾातूअ जो ॾाढो बि माल मोटाए ॾींदो। वठी अची विहारींदुसि बचल खान खे चौकीअ ते, पोइ ॾिसां थो कीअं नथो माल मोटाए ॾे। साहब इहा ग़लती कॾहिं बि न कजांइ। बचल खान ग़रीब आहे, उनजो राज ग़रीब ज़रूरु आहे, बाक़ी जे तव्हां ईअं कयो न त बचल खान जे राज जो बच्चो बच्चो मच्छरजी पवंदो। टीवी वारा ऐं अख़बार वारा मिंटनि में पहुची वेंदा। पोइ न एसपी साहब वेझो ईंदी न सरदार वेझो ईंदी। हा हाणे त ॾातूअ जे मथां ई ॾंडो वसंदो, या हू चोरी वापसि कंदो या वरी हितां हुनजो लाश वेंदो। पीराणी जी तू छोकिरी खां पंहिंजे मूंसां पुछ त सही, आख़िर हुन सां वेधन कहिड़ी आहे? कादन जा पी, छा मूं पंहिंजे वसां घटायो हूंदो? ॾाढी कोशिशि करे बीठी आहियां, पर शहज़ादी मूंखे कुझु बि नथी ॿुधाए। भली न ॿुधाए, पर ॻाल्हि का न का ज़रूरु आहे। खिलण वारी शहज़ादी छोकिरी, अलाए हुनखे छा थियो आहे जंहिं बेल बि घर में अचां थो उहो चुप कयूं कंहिं कुंड में वेठी आहे। तूं पी आहीं, तूं पंहिंजे मुंहुं पुछीस त कहिड़ी ॻाल्हि आहे? ॿुझ में ॻरे, मूंखे त हाणे शहज़ादी खां पुछंदे बि लॼ थी थिए। पीरानी इहो त मां बि शहज़ादी खां ज़रूरु पुछंदुसि, अलाह कंदो मञी वेंदी। कादन छपी, जे शहज़ादी इनकार करे त पोइ असीं वॾेरे बचल खे मुंहुं ॾेखारण जहिड़ा बि न रहंदासीं। पीरानी शहज़ादी भली न ॿुधाए, पर मां एतिरो ज़रूरु ॼाणां थो त शहज़ादीअ इहो फ़ैसिलो दिलि सां न आहे कयो। ख़बर न आहे दिलि ते अलाए कहिड़ो धकु लॻो अथसि। घर बातियुनि मां त के छिड़ब बि कोन ॾिनी अथसि, ही ना ई वरी के ॻाल्हायो हुअसि। कहिड़ी ख़बर पीराणी? चवंदा आहिनि त दिलि लॻी जो न दारू न दरमल। हू ॾिस कबूल खे बचल खान बचन जीअं पालियो, तोरीअ ते मखण जा चणा खाराईंसि, पहिरें जोड़ जो मल बणाईंसि। अॼु मुंहिंजे साम्हूं बचल खान खे मल विढ़ण खां थुप जवाबु ॾेई छॾे। छो? इन्हे खे वरी छा थियो? राई हो ॾातू ॿुधाए पियो त के छोकिरीअ जे इश्क में फाथो आहे, उन का गुज़ार त मोकिली अथसि। इहा त अलाह खे ख़बर, ऐं ॿी कबूल खे। हू छाजे करे इश्क में मल छॾींदो? इश्क जो मल सां कहिड़ो वास्तो? इश्क शइ अहिड़ी आहे, उन्हो लाइ ससुई जबल जाॻिया मेहर जे लाइ सुहिणी लहरनि में लुही सघे थी। राजा राय ॾियाज सुरदे जे सुर ते पंहिंजो सिर वधाए छॾियो। जे कबूल मल छॾे ॾिनी त पोइ छा थी पियो? कबूल मुंहिंजे करे मल छॾी ॾिनी? कबूल जी मोहबत त मल रांद सां हुई, ऐं मल जे इश्क में ई त मुंहिंजे मथे ते हथ रखी मूंखे भेण बणायो अथसि। ही ॻाल्हि छा आहे? मल रांद छॾी ॾिनई? ॿुध कादन पी, मां 2 रुपया गॾु कया आहिनि। मां अधे भुरले धीअ लाइ कुझु वठी ईंदसि। शहज़ादी खे बि नओं जोड़ो वठी ॾियां, शादी मुरादी में नओं लटो पाईंदी त जीअं सुठी लॻे। भली वञजांइ सुबुह जो, ऐं वलण बि कुड़ी खणी सुबुह जो निकिरी वेंदो। मां पंहिंजे मुंहं सां शहज़ादी खां पुछंदुसि, मूंखे यकीन आहे हू मूंखे ज़रूरु ॿुधाईंदी। छो भला तूं अञा ताईं जागी तो? ख़ैर त आहे? परेशान आहीं एतिरो? हा भाभी, ख़ैर आहे।
तुंहिंजी आवाज़ में त ईअं थो लॻे जीअं दिलि ते कंहिं धक कयो अथई। छा थियो अथई? छा ॿुधायां भागल, सोचो हम त सिंध जे मलाखे जा माण्हू हिकु दफ़ो वरी बच्चल खान जहिड़ो मल पहलवान ॾिसण था चाहिनि, पर हाणे ईअं कोन थींदो। कबूल जे मल में मज़ो न आहे छा? न पागल, ईअं न आहे। कबूल मल त पहिरें जोड़ जो आहे, पर मल वेण खां इनकार करे छॾियो अथई। मूंखे मौत साम्हूं जवाब ॾेई वियो आहे। छा कबूल तोखे जवाब ॾिनो आहे? तो कुझु चएसि कोन? कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ थियो आहे? नाराज़ न आहे थियो, दातूअ इशारनि में पे ॿुधायो त ॻोठ जी कंहिं छोकिरीअ सां इश्क कयो अथई। वो भली मल न विड़े, तूं छो थो ॾुखारी थी? बस पागल, ॾुखियारी मां पंहिंजे मुक़द्दर ते आहियां। अफ़सोस मूंखे पंहिंजे अकुल ते आहे। मुक़द्दर खे मयारूं छो थो ॾी? अलाह साईं तोखे एॾी इज़त ॾिनी आहे, इज़त खां वधीक ॿी कहिड़ी मिल्कत आहे? बाक़ी पंहिंजे अकुल ते अलाए कहिड़ो अरमान अथई। सिंध धरतीअ जा सभु माण्हू प्यार कंदा आहिनि मूंसां, ऐं मां बि त कबूल खे पुट करे पालियो हो। जे अॼु मुंहिंजो पंहिंजो औलाद हुजे हा त ये वरी कचहरीअ में मूंखे जवाब ॾिया जहिड़े लाड कोन सां मां सचल खे पालिया हा, त मूंखे ये सॼे ॻोठ जे साम्हूं जवाब न ॾिया। हाणे तूं ई ॿुधाए भागुल, मां कहिड़ो मोखड़ी मेलन ते वेंदुसि? ये समझ भागुल त अॼु उहो बच्चल खान मरी वियो, जेको धरतीअ जो पहिरें जोड़ जो मल्लो पागुल मरी वियो। रोई छो तूं? केर तो चिंता सबे औलाद है। कबूल भले ही मल न विड़े, सचल पुट मैदान में लहंदो। संदे राज सां जिद न आहे कदी, मल कबूल ई विढ़ंदो। माछड़ो दातू खां पुछी पक कयां त इहा छोकिरी आहे केर, जंहिंजे करे कबूल मजबूर थी मल को जवाब ॾिनो आहे। अदो ॾातो सूबेदार सी सच कोन ॻाल्हाईंदो आहे त तोखे कीअं ॿुधाईंदो? ये बराबर आहे, पर दातू वर्ष माण्हू आहे, इज़त वारे जी इज़त करण ॼाणे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।